जेके स्टूडेंट डॉक्टरी था पढ़नि न त अॼु उन्हनि खे मां लेक्चर ॾिंदुमि। अलाह उन्हनि खे सलामत शाद आबाद रखे। 1000 साल पुरानी ॻाल्हि जो लेक्चर आहे इहो। जेके डॉक्टर था थियणु चाहिनि, माना हिकु मां सुठो डॉक्टर थो थियां, माना हिकु मां सुठी पोज़ीशन खणा। इंशाअल्लाह अल्लाह जे फज़ल ऐं करम सां तूं उन मंज़िल ते बीहंदे ऐं तुंहिंजी जेका ख़्वाहिश दिलि में आहे न, इन ई ॻाल्हि ते तूं बीहंदे इंशाअल्लाह अल्लाह जे फज़ल ऐं करम सां इन ॻाल्हि ते अमल कजांइ। जेका राति जो पढ़ाई कयो था न इशा खां बाद में, इन पढ़ाई खे क्लोज़ कर। इहा पढ़ाई डॉक्टरी वारनि जे लाइ न आहे। जेका राति जो माना इशा खां बाद में काफ़ी माना एग्ज़ाम मेजा हूंदा आहिनि त पोइ उहे वीचारा वेहंदा आहिनि। इनखे तव्हां क्लोज़ कयो। डॉक्टरनि खे माना ज़्यादा तौरु मां डॉक्टरनि खे थो चवां, ॿियनि खे न बताइए। CSS वारा जेके CSS सां पढ़नि था इहे पढ़ो तव्हां, इहे सॼी राति पढ़ो, हिननि जे वॾा ॾुखिया हूंदा आहिनि। पर डॉक्टर वारा जेके माना ज़्यादा तौरु वीचारा जेके डॉक्टर वॾा ॾिसंदा न सीनियर, इहे गंजा छो थी वेंदा आहिनि। इहे छाजे करे सिग्नेचर जेका आहे पंहिंजी ठेकंदा न, इनखे ठाहिण जे करे वीचारा पंहिंजा वार छाणे छॾींदा आहिनि। नाराज़ न थी मां ग़लति ॻाल्हि थो कयां, छो त उन्हनि जो तवजो ॾियनि त घणो हूंदो आहे सिग्नेचर ते। बहरहाल ॿी ॻाल्हि इहा आहे त इंशाअल्लाह अगरि नौजवान जेको डॉक्टरी शोबे में आहे, मेडिकल शोबे में, त अगरि उहो चवणु माना हिकिड़ो थियणु चाहे थो सुठो सीनियर डॉक्टर, भलो डॉक्टर थियणु चाहे थो, माना हिकिड़ो पाण खे ख़ुशगवार रखणु चाहे थो, त उहो राति जी जेका इशा खां बाद जी पढ़ाई आहिनि उहा क्लोज़ करे राति जो 3 बजे जो अलार्म ठाहे। राति जो 3 बजे जो अलार्म ठाहे, 3 बजे उठे, नुस्काफ़ी ठाहे, पंहिंजी टेबल ते रख, किताब खोल, पंहिंजी पढ़ाई ॾे तवजो ॾे। नुस्काफ़ी लाज़िम हुजे। नुस्काफ़ी जेका हूंदी नुस्काफ़ी उहा लाज़िम हुजे। उहा ठाहे, पोइ खीर में ठाहे, वाटर में ठाहे, उहा तुंहिंजी मर्ज़ी। ज़्यादा तौरु मिल्क में ठाहींदे न त अञा बहितर रहंदे, छो जेको तुंहिंजो दिमाग़ रखी रखी ॻोरो थी वेंदो आहे न, माना दिमाग़ ते वज़न हूंदो आहे, पोइ उहो न थींदो इंशाअल्लाह अल्लाह जे फज़ल ऐं करम सां। तूं इन ते अमल कजांइ। नालो मुंहिंजो शेख ज़ुबैर अथई ऐं इहा अॼोकी तारीख़, अॼोको डेट मथां सुभाणे को सीनियर डॉक्टर छा आहे, इहे सीनियर डॉक्टर तोसां मिलंदा, कुल्हे ते धक हणी तोखे चवंदई गुड, छा गुड, इहे चवंदा अथई सीनियर डॉक्टर। ऐं चवंदे बि तोखे उहो जेको विच में गंजो हूंदो वीचारो गंजो, उहो तोखे ज़रूरु चवंदो गुड। मुंहिंजो नालो शेख ज़ुबैर, मां ग़लति ॻाल्हि नथो कयां। जेको ॾिनो आहे सो उन रब दिल जलाल वल इकराम ॾिनो आहे। छो तुंहिंजा रवैया चेंज हूंदा, जंहिंजे करे तोखे गुड चवंदो। तुंहिंजी हलचल जेका हूंदी न सभु चेंज हूंदी। इहा छाजे करे तुंहिंजी चेंज थींदी, जो सिर्फ़ु राति जो 3 बजे उथण जे करे। राति जो 3 बजे उथे न त वरी सुम्ह न, पंहिंजो क्लास जॉइन करे, पोइ मोटी अचे, आज़ाद थी, पंहिंजो फ्रेश थी, पोइ आराम कर 2-2.5 कलाक लाज़िम आहे, आराम लाज़िम आहे, सम्झी न। वरी उथ, पंहिंजे कमकारनि में लॻ, पंहिंजी थोरी अगरि स्टडी करे त करे सघे थो, नो प्रॉब्लम। पर राति जो सवेर सुम्ह, ईशा जी निमाज़ पढ़ी सुम्ह इंशाअल्लाह। वरी 3 बजे जो उथ, तूं हर एग्ज़ामनि में बि पास थी वेंदे ऐं जेका तूं ॻाल्हि यादि कंदे इंशाअल्लाह उहा बि तुंहिंजी दिमाग़ जी मेमोरी में वेंदी। ऐं ग़लति मां ॻाल्हि नथो कयां, इन ते अमल की तुंहिंजो फ़ाइदो आहे, मुंहिंजो फ़ाइदो न आहे। तुंहिंजो फ़ाइदो आहे तुंहिंजो। पर कंहिं मोड़ ते मिली बि वञे जा, को मुंहिंजो नालो बि ॿुधे न, त वधि कम से कम इहो न हथु ॾिजांइ, मूंखे हथु ॾिजांइ, मां तोखां इहो इनाम थो वठणु चाहियां। मां तोखे एतिरो लेक्चर ॾिनो आहे, इहो लेक्चरारनि बि तोखे ॾिनो हूंदो ऐं तूं उन ते अमल कर। मूंखे रब दुल जलाल वल इकराम जो कसम आहे, तूं उन मंज़िल ते पहुचंदे। सीनियर डॉक्टर बि जेके वॾा ॾिसंदे न, सीनियर जेके विच में गंजा हूंदा, इहे बि तोखे चवंदे गॉड, छा गॉड। तूं अमल कर, नवां जवान आहियो बसि। बाक़ी इहे इश्क वारी ॻाल्हि मां थोरो परते थी जो, जेकॾहिं अॻिते पंहिंजी मंज़िल ते कामयाबु थियणु चाहियो था न, त पंहिंजो स्टडी ॾे तवजो ॾे। स्टडी ॾे तवजो ॾींदो न त तव्हांजो फ़ाइदो। जज़ाकल्लाह ख़ैर, मां सलाम।